अस्सलाम वालेकुम दोस्तों, ईद मुबारक। जीअं त ईद ॻोठ करण जे लाइ आयो आहियां ऐं ईद कीअं थींदी आहे ॻोठ में ऐं ॻोठ जा कुझु नज़ारा सभु हिन वीडियो में तव्हां ॾेखारींदुसि। सभ खां पहिरीं सब्सक्राइब कयो मुंहिंजो यूट्यूब चैनल। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। Soundstripe. Soundstripe. दोस्तों ही सुबह सवेर ईदगाह जी तरफ़ वञी रहिया आहियूं। दोस्तों ॻोठाणी ज़िंदगी तमामु बहितरीन ऐं सुठी ज़िंदगी आहे। तव्हां ॾिसी सघो था हर तरफ़ ख़ूबसूरती आहे, बनियूं आहिनि ऐं ताज़ी ताज़ी हवा लॻंदी पई आहे। मतिलबु हिकिड़ी आज़ादी फील थिए थी तव्हांखे ॻोठ में अची करे।
तो दोस्तों कीअं लगी मुंहिंजी तव्हांखे वीडियो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजां, लाइक कजां वीडियो खे ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजां। अल्लाह हाफ़िज़।